अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो हक़सत न्यूज़ नाज़रीन ताम ख़बर शामिल कंदा हलूं। सेवन शरीफ खां जाते अॼु टे ॾींहं बि सेवन शरीफ जे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जी दरगाह सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शहबाज़ जी मज़ार खे खोलण लाइ परमन एजाज बुख हड़ताल जो मेड़ाको जारी कयो वियो। उन मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सेवन सोशल फोरम जे सदर अशरफ सोलंकी, आफ्ताब सोलंकी, कमालुद्दीन ख़ासकेली, इमाम अली रूहानी, सीनियर कामरेड एडवोकेट बशीर अहमद कोठो, अल शहबाज़ ट्रस्ट जे चेयरमैन अकबर अली मला, सावा सोलंकी ऐं अॻवान मंसूर अली सोलंकी, SUPCT सेवन जे अॻवान अली नवाज़ रिंद, अब्दुल हकीम बुर्दी ऐं शहरी इताद ऐं रेस्ट हाउस वारनि ऐं सैयद मोहरम अली शाह, सैयद आशिक़ अली शाह, जिन जी बुख हड़ताल में पंहिंजो इहो मौक़िफ़ ॾिनो त असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं औक़ाफ़ जे मिनिस्टर ऐं औक़ाफ़ जे सेक्रेटरी खे अपील था कयूं त सेवन जे शरीफ कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह जी दरगाह खे तक़रीबन 4 महीननि खां लॉकडाउन जे हवाले सां बंदि कयो वियो आहे, जंहिंखे 3 महीना गुज़री चुका आहिनि। हीउ 4थो महीनो हली रहियो आहे, मगर उन लॉकडाउन जे करे ॿियनि सूबनि जूं दरगाहूं खोलियूं वयूं आहिनि, पर सिंध दरगाहुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जेके अञा ताईं सील आहिनि, जंहिंजे करे सेवन जे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि लाल साईं जी क़दीमी अलम पाक जे अॻियां परमन एजाज कंदे चयो त असांजो हीउ एजाज जेसिताईं जारी रहंदो, जेसिताईं दरगाह कलंदर लाल शहबाज़ जे दरवाज़े खे SOPs तहत न खोलियो वेंदो। रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद यूसुफ भट्टी, हक़सत न्यूज़, सेवन शरीफ।